अलैक या हबीब अल्लाह। अदा मूं बि तव्हांखे ईअं ई ॿुधायो न त महबूब करीम जे विसाल खां पोइ मुहाजिरन अंसारन ॿियनि सहाबनि मुत्तफ़िक़ा तौर बिना कंहिं इख़्तिलाफ़ जे सभिनी गॾिजी अबू बकर खे ख़लीफ़ो मुंतख़ब कयो। हाणे अली मुर्तज़ा थो फरमाए त अबू बकर खे मुसल्ले ते रसूलुल्लाह बीहारियो, जंहिंखे रसूलुल्लाह बीहारे उनखे को हटाइण वारो कोन्हे। त सुवाल करण वारे पुछो साईं इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, असल में त सभिनी मुसलमाननि अबू बकर खे ख़लीफ़ो कयो हो, सभिनी मुसलमाननि मुहाजिरनि अंसारनि गॾिजी हज़रत अबू बकर खे ख़लीफ़ो बणायो। अवां था चओ त रसूलुल्लाह बीहारियो, इहो फ़र्क़ु ॿुधायो कीअं ॻाल्हि आहे? पाण फरमाइनि था ॻाल्हि सवली आहे, रुगो सम्झ जो फेर आहे। सही सम्झायो? अली थो फरमाए केरु थींदा आहिनि मुहाजिर जो कंहिंखे रसूलुल्लाह जे मुसले ते बीहारनि, केरु थींदा आहिनि अंसार जो कंहिंखे रसूलुल्लाह जे मुसले ते बीहारनि। मुसल्लो रसूलुल्लाह जो, मसनद रसूलुल्लाह जी, उन ते केरु मुहाजिर केरु अंसार छो कंहिंखे बीहारे? ज़ाहिर में वाकई फ़ैसिलो मुहाजिरनि कयो अंसारनि कयो, पर मां अली खां पुछंदो मां तोखे ॿुधायां इहो फ़ैसिलो मुहाजिरनि छो कयो, मुहाजिरनि अंसारनि छो कयो, उन जी मां अलीअ खे ख़बर आहे। सोना अली कुर्बान वञाए ॿुधाए। अली तो फरमाए तव्हांखे यादि न आहे कल्हो को ॾिहाड़ो आहे, महबूब जॾहिं ख़ैर जो सुखारा थी पिया, हबीब करीम खे जॾहिं तकलीफ़ थी पई, मुंहिंजो महबूब जॾहिं पाण बीमार थी पिया, एतिरे क़दुर जो पाण मस्जिद में ईंदा वेंदा रहिया, पर आख़िर में नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात बिस्तरे तां उथी कोन पे सघिया, बीमारी शिद्दत अख्तियार करे वई। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जे मस्जिद नबवी जो घर ऐं महबूब जो मस्जिद नबवी ऐं हबीब जो घर गॾु हुया। बिलाल बांग निमाज़ जे टाइम ला नबी करीम के बुधाइण आयो, अस्सलात हादिरत या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी निमाज़ जो टाइम आ। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइन था मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, ओ बिलाल मां उथण जहिड़ो हुजां हा त उथी अची निमाज़ पढ़ाया हा, पंहिंजे सहाबा के दीदार कराया हा, पर मां उथण जहिड़ो न आहियां, हलण जहिड़ो न आहियां, निमाज़ पढ़ाइण जोड़ो न आहियां। तंहिंजे करे मां मुहम्मद पाण थो चवां मुरू अबा बकर, अबू बकर खे वञी चओ फलयुसल्लि बिन्नास, त माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए, मां मुहम्मद तोखे हुकुम थो कयां। अली थो चवे ख़ुदा जो कसम आहे मां हाज़िर हुउसि, ख़ुदा जो कसम आहे मां ॾाढे चओ ज़ोर सां चओ चए थो मां गैर हाज़िर कोन हुउसि, चङो भलो हुयुसि। जेकॾहिं मुस्तफ़ा खां बाद में मां अलीअ जो हक़ हुजे हा त हाज़िर बि हुयुसि, चङो भलो बि हुयुसि, नबी खे को रोकण वारो कोन हो। नबी खणी ईअं चवे हा त मुरू अलीअ खे चओ त निमाज़ पढ़ाए, मां हाज़िर बि आहियां, गैर हाज़िर बि न आहियां, बीमार बि कोन आहियां, महबूब जे आॾो बि वेठो आहियां, मुंहिंजे मौजूदगी में नबी पियो चवे मुरू अबू बकर खे वञी चओ फलयुसल्लि बिन्नास, भली माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए। ओ हिकिड़ी निमाज़ कान्हे का मुंहिंजा दोस्त अज़ीज़, महबूब करीम अलैहिस्सलाम हिकिड़ा ॾिहाड़ो, ॿियो ॾिहाड़ो, टियों ॾिहाड़ो, 17 निमाज़ूं अबू बकर खां पढ़ायूं, 5 ॾिहा 5 निमाज़ूं हिकिड़े ॾींहं जूं, 5 निमाज़ूं ॿिए ॾींहं जूं, 5 निमाज़ूं 3 ॾींहं जूं ऐं 2 निमाज़ूं चौथे ॾिहाड़े जूं। 17 निमाज़ूं महबूब जे ज़िंदगीअ में, हयातीअ में, मौजूदगीअ में हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुसल्ले ते बि पढ़ाईंदो रहियो। उन्हीअ जे पोयां मुहाजिर बि पढ़ंदा रहिया, अंसार बि पढ़ंदा रहिया। सभिनी खे ख़बर पइजी वई त मुसल्ले ते अबू बकर खे रसूलुल्लाह बीहारियो आहे, मां अलीअ खे बि ख़बर पइजी वई। हाणे जॾहिं महबूब दुनिया मां विसाल कयो त सहाबा पाण में सलाह कई असांजो ख़लीफ़ो केरु हुजे। सभिनी चयो केरु वेर जी ॻाल्हि कान्हे, महबूब फ़ैसिलो करे पंहिंजे हयातीअ में 17 निमाज़ुनि जे लाइ अबू बकर खे असांजो इमाम बनाए वियो आहे। जंहिंखे मुहम्मद मुसल्ले ते बीहारे वियो उहो ई असांजो इमाम आहे।
हजरत अली हो जावे तो मुहाजिर केर थींदा हन, अंसार केर थींदा हन। बराबर मुहाजिरीन अंसार गरजी अबू बकर जे खिलाफत जो फैसलो कयो, पर छो फैसलो क्यों? नबी करीम जे इन हुक्म जे रोशनी में जो हबीब पंहिंजे जिंदगी में फरमाए वियो त अबू बकर खे चओ त नमाज पढ़ाए। अली तो चए हे मुंहिंजूं अखियूं शाहिद हन, मूं पाण ॾिठो आहे, हे मुंहिंजा कन शाहिद हन, मूं पाण ॿुधो आहे। अरे जंहिंजो अली शाहिद हुजे, ख़ुदा पाक जो कसम मां थो चवां उहो हक़ ते आहे। अली तो चवे अबू बकर खां वधीक ॿियो केरु आहे ई कोन को। मां अली उन जो हामी आहियां जंहिंखे मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे मुसल्ले ते बि यारियो। सभई जो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। साबित छा थियो? साबित इहो थियो त महबूब करीम खां बाद में जेको हज़रत अबू बकर ख़लीफ़ो थियो आहे, इहो को पंहिंजे मर्ज़ी सां कोन थियो आहे, दादागिरी सां कोन थियो आहे, ग़लति तरीक़े सां कोन थियो आहे, ग़लति इंतखाब सां कोन थियो आहे, सभिनी मुस्लमाननि जे मुतफ़िक़ा फ़ैसिले सां थियो आहे। पर मुस्लमान फ़ैसिलो तॾहिं कयो जॾहिं मुस्लमान खे रसूलुल्लाह जो इशारो थियल हो, मुस्तफ़ा जो इशारो थियल हो। इहो इशारो आहे न त मुंहिंजे हूंदे नमाज़ पढ़ाए। हिकिड़ी नमाज़ कंहिं पढ़ाई इन 17 नमाज़ुनि मां उहा तोखे ॿुधायां ऐं तुंहिंजो ईमान ताज़ो थी वेंदो। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ी नमाज में इन 17 नमाज़ुनि मां हिकिड़ी नमाज में इत्तिफ़ाक़ सां अबू बकर सिद्दीक़ खे वुज़ू कंदे देर थी वई। हेॾे ॾियारियो महबूब जे हयाती में घणियूं नमाज़ूं पढ़ाई? चओ 17। चओ चओ ॾाढे जो घणियूं नमाज़ूं? तक़रीबन 3.5 ॾींहं। उन जा हिकिड़ी नमाज में सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वुज़ू कंदे तैयारी कंदे देर थी वई। जमात तैयार आहे। हजरत बिलाल तो चवे उमर अबू बकर देर कई, तू नमाज पढ़ाईंदे? हजरत उमर चयो तुंहिंजी मर्ज़ी। कि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। तकबीर लगी, मुसल्ले ते हजरत उमर भी। कान उमर जहीर सौती, हदीस जे किताबन में लिखियो पियो आहे त अबू बकर सिद्दीक़ हजरत अमीर उमर जो आवाज़ वज़नी हो, गरो हो। जमल मस्जिद नबवी में चई अल्लाहु अकबर, विचा तरगो दीवार ही हेॾे मस्जिद नबवी आहे, हेॾे रसूलुल्लाह जो घर आहे। दर भी खुलियो पियो आहे, रुगो पर्दो लटकियो पियो आहे। कान उमर जहीर सौती, हजरत अमीर उमर बुलंद आवाज़ वारो हो। जीअं जो अल्लाहु अकबर चयई, महबूब जे कननि ते आवाज़ पियो। ख़ुदा पाक जो कसम आहे, बुखारी शरीफ़ जी हदीस पाक आहे। महबूब पंहिंजे बिस्तरे तां उथिया, उथी महबूब दरवाज़े ते आया। दरवाज़े जो पर्दो हटाए पाण फरमाइण लॻा, या अल्लाहु वल मोमिनीन मोमिनून इल्ला अबा बकर। हजरत नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमान लगा, अल्लाह भी इनकार थो करे, मोमिन भी इनकार था कर। अबू बकर खां सलाह ॿियो केरु नमाज़ कोन पढ़ाईंदो, मां अल्लाह जो नबी भी इनकार थो कयां। ऐं न अबा बकर न अबू बकर काथे आहे? उमर फारूक खे कंहिं हुकुम ॾिनो आहे? मां मुहम्मद त अबू बकर खे पंहिंजे मुसल्ले ते बीहारियो आहे। कुर्बान वञा सरकार जे फैसले तां। हजरत अमीर उमर फौरन नमाज तरक कई आहे। नमाज करे तरक करे पोइते हटियो आहे। पोइते हटी हजरत बिलाल खे चई, वह कया बिलाल, ओ बिलाल तुंहिंजे लाइ मुसीबत हुजे जॾहिं महबूब जो हुकुम न हुयो, मूंखे छो चई? मां त ईअं सम्झो शायद नबी जो हुकुम आहे, तॾहिं मां बीठुसि। पर जे नबी करीम जो अबू बकर जे लाइ हुकुम आहे त उमर बि कोन थो बीहे। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। केड़ी वड़ी गाल आहे अदा, केड़ी वड़ी गाल आहे। साईं गुल हसन भला जे खणी गैर हाज़िर आहे, हेठि मथे अॻिते पोइते थिए त ॿियो मौलवी नमाज़ पढ़ाए, मिड़ई नमाज़ पढ़णी आहे, वरी को टियों पढ़ाए सघे थो। पर न, हे मौलवी गुल हसन जी मस्जिद न आहे, हे मस्जिद नबवी आहे। ऐं क़यामत ताईं महबूब खे फ़ैसिलो ॾियणो हो त मतां इत्तिफ़ाक़ी आहे को ॿियो बीहे, ऐं को ईअं सम्झे त नबी करीम अबू बकर खे इत्तिफ़ाक़ी बीहारियो हो। न, मुस्तफ़ा फरमाइनि था, मां अबू बकर खे मनसूबे तहत बीहारियो आहे।
त मां मुहम्मद करीम पाण खां बाद में अबू बकर खे पंहिंजो जानशीन बणायो थो वञा। माना हबीब जो कतई फैसलो हो, नबी करीम जो कतई इशारो हो, नबी करीम अलैहिस्सलाम जी मनशा हुई, नबी करीम जी मर्ज़ी हुई त मूंखां बाद में ख़लीफ़ो कजो त अबू बकर खे कजो। इशारतन पाण फरमाए विया, इन्ही जे करे मुसल्ले ते बीहारे विया। इन्हीअ जे करे अली थो चवे त कंहिंजी माउ खे ताक़त न आहे जो अबू बकर खे मुसल्ले तां हटाए। इन्ही जे करे जो अबू बकर खे अहिड़े गैरे नथू खैरे मुसल्ले ते कोन बीहारियो आहे। अबू बकर खे मुसल्ले ते बीहारियो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा बीहारियो आहे। सभई जो सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ख़ुदा जे वास्ते मां तोखे अपील कंदुसि त तूं थोरो थधे दिमाग़ सां सोच। जंहिंखे अलील मुर्तज़ा नथो हटाए, जंहिंखे अलील मुर्तज़ा पंहिंजो पेशवा थो तस्लीम करे, जंहिंखे अलील मुर्तज़ा चवे थो तूं अॻ में निमाज़ पढ़ा, मां तुंहिंजो जमायती आहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जे लाइ वरी तूं ग़लति ॻाल्हियूं कंदो ऐं चवंदो त अली जो हक़ हो, अली खां खसे आहे। मां थो चवां हक़ लाइ विढ़बो आहे, हक़ जे लाइ कुरान पाक जो फैसलो, हदीस पाक जो फैसलो तव्हांखे ॿुधायां। पहिरीं ॿुधो हदीस। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया था, मन रआ मिनकुम मुनकिरन फलयुगय्यिरहु बियदिही। हुजूर फरमाइनि था, जेको माण्हू तव्हां मां का बुराई ॾिसे त उन जो फर्ज़ आहे त उन बुराईअ खे हथ सां रोके। व इल्लम यस्तति फबिलिसानिही, पर जेकॾहिं हथ सां नथो रोके सघे त पोइ ज़ुबान सां रोके। ॿ ॻाल्हियूं। टीं ॻाल्हि, व इल्लम यस्तति फबिक़ल्बिही हाज़ा हुवा अदअफुल ईमान। नबी करीम फरमायो, हथ सां बि नथो रोके सघे, ज़ुबान सां बि नथो रोके सघे त पोइ टीं ॻाल्हि आहे त उनखे दिलि में बुरो सम्झे। पर नबी से फरमाइनि था, रुगो दिलि में बुरो सम्झणु इहा ईमान जे ज़ईफ़ी जी निशानी आहे। तंहिंजे करे तव्हां कम अज़ कम ज़ुबान सां चवंदा कयो। घटि में घटि तव्हां हथ सां रोको नथा सघो त ज़ुबान सां चओ त जीअं ज़ईफ़ ईमान खां बची पओ। अदा जेकॾहिं रसूलुल्लाह जे मुसल्ले ते को माण्हू ग़लत बीही वञे ऐं अली जहिड़ो जवान मौजूद हुजे ऐं नबी चवे त बुराईअ खे रोके ऐं अली न रोके चुप कयूं वेठो हुजे त अलीअ जी पोज़ीशन कहिड़ी थी रहे पई। तव्हांजी माना उन बि हक़ खे लिकायो, पर मां थो चवां अली कॾहिं बि हक़ खे न लिकायो आहे। मुस्तफ़ा फरमाईंदो, अल अली मअल हक़ वल हक़ मअल अली। नबी करीम फरमाइनि था, अली हक़ सां हूंदो आहे ऐं हक़ अलीअ सां गॾु हूंदो आहे। जाॾे अली हूंदो आहे ताॾे हक़ हूंदो आहे। तव्हांजी माना अली अबू बकर जे तरफ़ आहे त माना हक़ बि अबू बकर सिद्दीक़ जे तरफ़ आहे। जेकॾहिं नाहक़ ते हुजे हा ऐं ग़लति तरीक़े सां बीठो हुजे हा त अली महबूब जे हदीस जे रोशनी में ज़रूर मुखालफ़त करे हा, ज़रूर हटाइण जी कोशिश करे हा। भला जेकॾहिं ॿियो कुझु न करे हा त निमाज़ त पुछऊं न पढ़ेसि हा, हटाए न पे सघियो। शिया चवंदा न तकियो पे कई, तकियो अतकियत दीनी व दीन आबाई। इमाम जाफर सादिक ते कूड़, नालो इमाम जाफर सादिक। छा नालो बा चओ? सादिक। चओ चओ छा नालो? माना सचो। उन्हीं सचे ते कूड़। इमाम जाफर तो चवे, छा तो चवे? अतकियत दीनी व दीन आबाई मल्ला तकियत लहू ला ईमान लहू। इमाम जाफर सादिक चवंदा त तकियो मुंहिंजो त मज़हब आहे, पर मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो बि मज़हब हो। जंहिं वटि तकियो नाहे तंहिंजो ईमान ई नाहे। तकिए जी माना छा? ज़ुबान ते हिकिड़ी, दिलि में ॿी। तव्हां सिंधी में हिनखे छा चवंदा हो? कुझु कोन चवंदा हो। अबा ज़ुबान में हिकिड़ी, दिलि में ॿी, हिनखे छा चवंदा हो? ॾाढे चओ त मां ॿुधां। मुनाफ़िक़त। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो त मुंह त मूसा जहिड़ो, अंदर में इब्लीसो, अहिड़ो ख़ाम ख़बीसो, कढी छो न छॾी तो। और मुंहिंजा दोस्तो अलीलो, ही था चवनि त तकियो जेको आहे सो असांजो मज़हब आहे, असांजे आबा अजदाद जो दीन आहे। माज़ अल्लाह, माना इमाम जाफर सादिक ते कूड़ था हणनि त इमाम जाफर सादिक चए थो तकियो कयो। हाणे जेका असां चवंदा आहियूं त अली भला निमाज़ छो पढ़ंदो हो, चवंदा आहिनि अली तकियो कंदो हो। तकियो
ड्रिजंदो हो, ड्रिज जे करे निमाज़ पढ़ंदो हो, पोइ वरी जॾहिं घर मोटी ईंदो हो, पोइ घर वरी अची मोटी निमाज़ मोटाए पढ़ंदो हो। इहा मुंहिंजी निमाज़ कान थी, मिड़ई ड्रिज जे करे पढ़ियो अथमि, हाणे मोटी अची वरी ॿीहर पढ़ां थो त अॻो पोइ भला कज़ा त न थी वञे। ओ बगीअ जा मुस्लमानो, ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधायो, अवां पंहिंजे ईमान जो फ़ैसिलो हुजो त अली कंहिंखां ड्रिजण वारो आहे। लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। अली शेरा सबे जो अली बहादुर शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। खुदा जो कसम ओ अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जेको मरहब जे आॾो कोन ॾिनो आ, जेको खैबर जे मैदान में कोन ॾिनो आ, ओहदो बदर में कोन ॾिनो आ, कंहिं बि लड़ाईअ में शेर खुदा जो खौफ कोन कयो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त हाणे छो खौफ कंदो? हज़रत अली खे पक्का त मौत अल्लाह जे हथ में आ, हज़रत अली खे पक्का त हयाती अल्लाह जे हथ में आ, हज़रत अली खे पक्का त ज़िंदगी अल्लाह जे तरफ़ खां मुक़रर आ, हज़रत अली जो ईमान आ त नफ़ो नुक़सान अल्लाह जे हथ में आ, हज़रत अली खे ख़बर आ त इज़्ज़त ज़िल्लत बि अल्लाह जे हथ में आ। वो एॾे अक़ीदे वारो छोड़ जे मैदान में काहे पवे हा। अबू बकर नाहक ते हुजे हा त उनखे मुसल्ले तां हटाए हा, हटाए न सघे हा त आवाज़ उथारे हा, पंहिंजी जिदोजहद जारी रखे हा, पर कुर्बान अली तुंहिंजे नाले तां हटाइण जी त ॻाल्हि कान्हे का। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी हिफ़ाज़त करे रहियो आ, उनजी चौकीदारी करे रहियो आ, उनजी ताईद करे रहियो आ। जेके मुनाफ़िक़तूं कनि पिया उनखे ॿुधाए रहियो आ त मां अलीअ जे सिसीअ में जेसीं ताईं साह हुआ मां हज़रत अबू बकर जो मुहाफ़िज़ आहियां। इन मां मालूम थियो त सिद्दीक़ अकबर हक़ ते हुयो। अल्लाह जे क़ुरान में तरी फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। अल्लाह ताला फरमायो ये काफ़रनि ते सख़्त आहिनि पर पंहिंजा पाण में खीर खन रहनि। इहो साबित थियो त अबू बकर ऐं अली पाण में खीर खन रहा, उमर ऐं हज़रत अली पाण में खीर खन रहा, उस्मान ऐं अली पाण में खीर खन रहा, अबू बकर सिद्दीक़ ऐं सभु सहाबी पाण में खीर खन रहा। अल्लाह जे क़ुरान सच चयो, जेके चवनि था विढ़ियल हा अहल बैत जो हक़ खाई आ, इहे कूड़ था ॻाल्हाइनि। असांजो ईमान आ इहे कूड़ा हन, अल्लाह जो क़ुरान सचो आ। चओ अल्लाह जो क़ुरान, हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां चओ त ॻाल्हि सची थी वञे। अल्लाह जो क़ुरान, ज़ोर सां चओ अल्लाह जो क़ुरान, अल्लाह जो कलाम सचो आ। रुहमाउ बैनहुम, ये महबूब मोहम्मद करीम जा गुलाम हिक ॿिए में खीर खन रहा, पाण में विढ़ियल ई कोन हा। मुंहिंजा दोस्तो जेके वेढ़ायो वेठा आहिनि से ग़लति था चवनि, क़ुरान जो इनकार करे कुफ़ुर था कनि, कुफ़ुर करे काफ़िर थी था वञनि। तॾहिं अल्लाह ताला फरमायो वमन युशाकिकिर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा। जेको रसूलुल्लाह जी मुखालफत करे उन खां पोइ जो हिदायत ज़ाहिर थी वञे, वयत्तबि गैर सबीलिल मोमिनीन, ऐं मोमिननि जे रस्ते खे फिटो करे। अबू बकर मोमिना, उमर मोमिना, उस्मान मोमिना, अली मुर्तज़ा मोमिना, मुहाजिर मोमिन हन, अंसार मोमिन हन, उन सभिनी गॾिजी फ़ैसिलो करे हिकिड़ो रस्तो ठाहे ॾिनो त नबी करीम खां पोइ अबू बकर ख़लीफ़ो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वयत्तबि गैर सबीलिल मोमिनीन, जंहिं मोमिननि जो रस्तो छॾे ॿियो वरितो, नुवल्लिही मा तवल्ला, जाॾे फिरियो आहे असां उनखे ओॾे फेराईंदासीं, वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा, असां उन्ही खे जहन्नम में पहुचाईंदासीं। ऐं ॾाढी आहे बुरी ॻाल्हि आहे। इन मां साबित थियो त महबूब मोहम्मद करीम जे ग़ुलामनि खे जेको घटि वधि ॻाल्हाए, हबीब जे ग़ुलामनि जे तरीक़े खे ग़लति चवे, अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो बरहक़ न मञे, अबू बकर सिद्दीक़ जे सहाबी हुजण जो इनकार करे, उहो क़ुरान जो मुनकिर आहे। ऐं जेको क़ुरान जो मुनकिर आहे सो काफ़िर
जाफर आ। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे सच्चो सच्चो मुसलमान बणाए। चओ आमीन। दोस्तों अज़ीज़ो, यह बिल्कुल वाज़ेह ॻाल्हि हा, सिज खां वधीक रोशन ॻाल्हि हा, उन में कई बि क़िस्म जो को शक शुबो कोन्हे को। जंहिं ते अली राज़ी आ, असांखे बि उन सां राज़ी हुजणु खपे। मां तव्हां खां पुछां थो, लाड़काणे ज़िले जा मुसलमानो, पीरनि वारा आहियो या बेपीरा हो? जेको बेपीरो हुजे सो हथ मथे खणे। कर कोन्हे? चओ सुभान अल्लाह। पीरनि वारा आहियो न, बेपीरा त कोन आहियो न। पोइ तव्हांखे पंहिंजे पीर जो फ़ैसिलो क़बूल आहे? चओ हाओ, ॾाढे चओ हाओ। तव्हांखे पंहिंजे पीर जो फ़ैसिलो क़बूल आहे? अबू बकर खे, उमर खे, उस्मान खे, अलीअ खे पंहिंजे पीर जो फ़ैसिलो क़बूल कोन हो? हैफ़ तो जे मुसलमानी ते। ऐं मवाली भंग जो कूंडो पी तूं गिलाऊं कंदो आहे, चर्स जा सूटा हणंदो आहे, बेदीनी जूं ॻाल्हियूं कंदो आहे। अचई त तहारत करण बि कान थी, वुज़ूअ जे फर्ज़नि जी तोखे ख़बर कान्हे, तर लाहिण जो तोखे पतो कोन्हे। आहीने में करी पंहिंजो पाए जहिड़ा बूथ ॾिठो थी, ओ पलीत तूं मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जी गिला कंदो आहे। रब्बुल आलमीन जो कसम आहे, मोहम्मद करीम जे ग़ुलामनि जो शान निरालो आहे। तूं पंहिंजे पीर जे मथां सिर ॾींदो आहे, पंहिंजे पीर जे लाइ माल कुर्बान कंदो आहे, पंहिंजे पीर जे चवण जे मथां तूं चवंदो आहे मां पंहिंजी जान कुर्बान करे छॾियां। तोखे पंहिंजो पीर प्यारो आहे, बाक़ी रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामनि साहबनि खे प्यारा कोन हा, या ग़ुलाम नबी सां प्यार कोन कंदा हा। न न, मां तो चवां अचु तूं अल्लाह जो क़ुरान ॿुध। अल्लाह जो क़ुरान छा थो हबीब जे ग़ुलाम जी तारीफ़ करे। हाणे क़ुरान शरीफ़ जो फ़ैसिलो तव्हांखे क़बूल आहे? चओ आहे। ॾाढो जो क़ुरान फ़ैसिलो क़बूल आहे। अचो तव्हांखे मां सूरह तौबा जी आयत ॿुधायां, अल्लाह जो क़ुरान छा थो चवे। किसा कहाणियूं घणा ई ॿुधा अथव, अॼु ख़ुदा जो क़ुरान ॿुध, इंशाअल्लाह ताला बेड़ा ई पार थी वेंदी। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॿुधो, ये उलमा सां स्टेज भरी पई आहे, आलिम हाफ़िज़ खोड़ वेठा आहिनि। इंसान आहे, का ग़लती बि थींदी आहे। मां आयत पढ़ां थो, जेकॾहिं का ग़लती हुजे त हाफ़िज़ो तव्हां मूंखे ॿुधाए ॾियो, जे सही आहे त पोइ ताईद कजो। भला जे अञा बि तव्हांखे हाफ़िज़नि ते पत न पए त मस्जिद साम्हूं आहे, क़ुरान पिया आहिनि खोड़, खणी अचो, खोले मां थो पढ़ां। अल्लाह ताला सूरह तौबा में फरमायो, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। सूरत तौबा ओ जंहिं सूरत जे मुंड में बिस्मिल्लाह कान्हे लिखियल। सूरतूं ॿियूं बि घणियूं, पर हिकिड़ी अहिड़ी सूरत आहे जंहिंजे मुंड में बिस्मिल्लाह लिखियल कान्हे, उन्ही में वञी पढ़जां। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लज़ीना आमनू, जन मुंहिंजे मिठे मोहम्मद ते ईमान आंदो, वहाजरू, ऐं नबी करीम सां गॾु हिजरत कयाऊं, वजाहदू, ऐं नबी करीम सां गॾिजी जिहाद कयऊं, बिअमवालिहिम व अनफुसिहिम, पंहिंजा माल बि कुर्बान कयऊं, पंहिंजूं जानियूं बि कुर्बान कयऊं। अल्लाह ताला फरमाए थो, आज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो दर्जो आहे। व उलाइका हुमुल फाइज़ून। रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात फरमायो, इहे कामयाब अथव, कामयाब। हाणे मां तव्हां खां पुछां थो त महबूब करीम अलैहिस्सलाम ते मुंहिंजा कंहिं ईमान आंदो? तूं अलीअ खां पुछ त सभिनी खां अव्वल अव्वल मोहम्मद करीम ते अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदो।
सुभान अल्लाह अहिड़ी थो करे जहिड़ो तुंहिंजे निड़ीअ मां शीअनि वारो तिल लथो ई कोन्हे को। अहिड़ी मुई सुभान अल्लाह था कयो जहिड़ो कल्ह शीअनि जी मानी खाई आया हुयो। हज़म ई कान थी अथव न, हज़म थिएव त सुभान अल्लाह निकिरेव न। सुभान अल्लाह अहिड़ी कर जो मुंहं जो थोरो टपी वञे। हा साईं, प्लेट खड़के रुगो बस चमचे जो लोडो थियो त सुनी त्या। न ॾिसंदो हिलाल, न ॾिसंदो हराम, न ॾिसंदो जाइज़, न ॾिसंदो नाजाइज़, रुगो देग में खड़को कर तमरा जा कन उभा जोड़स में चवंदी थाल खयूं वञ जा। शर्म कोन्हे। माई भी पई चप चटींदी त काॾ आयो, कुत्तो दर खड़काईंदो त जेजो मूं वारो मुड़ुस आयो। भत जो देगड़ो भरे शर्म कोन्हे। अड़े तव्हांजे पीर खे को गार ॾियो जो बूथ ॾिसंदो ॻाल्हायो। तव्हांजे उस्ताद जी घटि वधि को गिला करे त असां सां खाईंदो। खुदा जो कसम आहे कुर्बान वञा मुंहिंजे महबूब जे शागिर्दनि तां चओ सुभान अल्लाह। अब्बो असांजो कुर्बान, अमड़ असांजी कुर्बान, असांजी इज़त कुर्बान, असांजो नामूस सॼी जान सिर कुर्बान। महबूब मोहम्मद करीम जे सहाबा किराम जो तमामु वॾो शान आहे। असां ते उन्हनि जो वॾो एहसान आहे। हे मस्जिदूं उन्हनि जे सदके, क़ुरान असां वटि आयो उन्हनि जे सदके, कलमो असां भरियो उन्हनि जे सदके। दीन आणण वारो रसूलुल्लाह आहे, पर उन दीन खे पहुचाइण वारा मुहम्मद जा सहाबी आहिनि। उन दीन जा शाहिद नबी करीम जा सहाबी आहिनि। ऐं असांजा लूसी सुन्नी लूसी, मां लूसी थो चवां इन्ही जे करे खुदा जो कसम आहे रुगो लूसी सुन्नी सुधरी पवे त शीअ फर्ज़ ख़ुदि ख़तम थी वञे। जलसो हू कढंदा, जुलूस हू कंदा भत जे पोयां, ऐं ॿियो वरी रन ॾिसण जे पोयां सुनी बीठो बुछू वठींदो। मां शीअनि खे चवंदो आहे शिया तूं रनू कढणु बंदि कर जो हराम तोॾे को लूसी सुनी मोटी अचे। तूं रनू थो कढी तुंहिंजे रनुनि खे ॾिसण जे लाइ था अचनि पिया। रनू घरनि में विहार, सुनी तोॾे ईंदो ई कोन पियो, पर सुनी जो ख़ुदा खानो ख़राब कयो। भत ई रनुनि जे पुठियां फशारो बीठो वठींदो। उते गारियूं पियूं मिलनि, मुंहिंजा दोस्त गिलाऊं वेठो ॿुधंदो। ख़ुदा ताला शर असांजे हाल ते रहम करे। ओ मुस्लमानो पंहिंजे ईमान खे बचायो। अॼु खां पोइ वाइदो कयो ख़ुदा जे घर में जुलूस में न वेंदासीं। चओ जुलूस में ज़ोर सां जो जुलूसनि में, इन्हनि जे नज़र न्याज़ में कोन वेंदासीं, इन्हनि जे भतनि में कोन वेंदासीं। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अवां न वञो, वञणु बाइकाट कयो। इहे वरी 4 नानीअ जा कन बचंदा। मुंहिंजा दा इन्हनि जे जुलूसनि जी ज़ीनत तव्हां बणबा हो, अवां हुननि जा जुलूस वधाईंदा हो। न वेंदो लूसी मोड़ सुनी न वेंदा त इंशा अल्लाह ताला हुननि जा जुलूस ख़तम थी वेंदा। अॼु खां पोइ लूसी नथो, मर्द थी ॾेखारियो मर्द। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार, जोर से हक चार यार। नाराए तहकीक, जोर से नाराए तहकीक। यो हक चार यार जो नारो हर सुन्नी जे जलसे में लगे त जे शैतान भजे, खबर पवे मुनाफिकन जी मोमिनन जी। मुंहिंजा दोस्तो असां में भी मुनाफिक काहे पिया अथव। अल्लाह पाक जे हबीब जे गुलाम जो नारो लॻंदो त हक़ ज़ाहिर थी पवंदो। असां अलीअ जे नारे जा मुनकर कोन, असां सॼो ॾींहुं इहा अली चवंदा वठंदासीं। अली जे नारे जा मुनकर कोन आहियूं, पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हक़ चार यार जो नारो लॻे त बेड़ा पार थी वञनि। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हाणे मूंखे ॿुधाए त अल्लाह जो क़ुरान फरमाए जन ईमान नबी ते आंदो, जन नबी करीम सां जिहाद कयो, जन नबी करीम सां ॿार बच्चा सिर घर कुर्बान कयो, उन्हनि जे तरफ़ फरमाए त आज़म दरजतन इंदल्लाह। अल्लाह से फरमाए थो उन्हनि जो मां अल्लाह वटि तमामु वॾो दर्जो। अरे जन जो दर्जो अल्लाह वटि वॾो, ख़ाली न तमामु वॾो। हिकिड़ो हूंदो आहे वॾो, ॿियो हूंदो आहे चओ हिकिड़ो हूंदो आहे बहितर, ॿियो हूंदो आहे बहितरीन। अंग्रेजी में चवंदा गुड बेटर बेस्ट। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़ो हूंदो आहे वॾो, ॿियो आहे तमामु
ज़मीन हे जबान पूरी खुदा जी खुदाई जेका है उनी सजी खुदाई के अल्लाह ताला फरमाए तो कुल बताओ दुनिया कलील मां अल्लाह वटो सजो दुनिया जो साजो सामान थोड़ो आ कुछ भी ना है सजो जहान आ जो अज ताईं हवाई जहाज थकजी पिया दुनिया जे कुंड जी ख़बर कान पई समुंड जे छेड़े जी ख़बर काने अल्लाह तो चवे कलील पर मुहम्मद जे सहाबन जो शान तमाम वडो उलाइका हुमुल फाइज़ून अल्लाह ताला जल जलालहु मन वालू फरमायो ये कामयाब है ये फाइज़ून है अल्लाह ताला लिखे कामयाबी जो सर्टिफिकेट अदा फरमायो ओ मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो कुरान करीम मां साबित थियो त मुहम्मद करीम जे सहाबा किराम के अल्लाह ताला वॾी फज़ीलत अता फरमाई आहे चओ सुभान अल्लाह ये सभई ॻाल्हियूं तव्हां जूं ॿुधलूं हन अॼु हिकिड़ी तव्हांखे नई ॻाल्हि थो ॿुधायां जेको दावा सां थो चवां तव्हां कॾहिं न ॿुधी आहे ॿुधायां न तव्हां न ॿुधी आहे मूंखे पक मां बि तव्हांखे कान ॿुधाई आहे पर तव्हांखे कंहिं मौलवी बि कान ॿुधाई आहे मां अॼु तव्हांखे ॿुधायां ॿुधंदो हथ मथे खणी चओ भला रुगो ॿुधंदो कि न यादि बि कंदो पक हाणे ॿुधो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जे बारे में ॻाल्हि हीअ नहीं थो तव्हांखे ॿुधायां कहिड़ी यहूदन खां कंहिं पुछो यहूदन खां कंहिंखां ओ यहूदियो अव्हां जे मज़हब में तव्हां जे नबीअ खां बाद भलो केरु ओ यहूदियो तहां जे यहूदन जे मज़हब में जेको तहां जो नबी आहे न मूसा अलैहिस्सलाम उन मूसा नबीअ खां बाद में भलो केरु यहूदन चयो त मूसा अलैहिस्सलाम जा असहाबी मूसा खां बाद भलो केरु चयो मूसा जा ॾाढे चओ ज़ोर सां चओ वरी उन्ही साॻे शख़्स ईसाइन खे चयो ईसाईयो तव्हां जे मज़हब में तव्हां जे नबीअ खां बाद भलो केरु ईसान चयो असांजे नबी ईसा खां बाद असांजे मज़हब में भलो उहो आहे जेको हज़रत ईसा जो असहाबी हुजे कंहिंजो असहाबी हुजे हज़रत हाणे आयो वारो शीए जो ओ शिया तूं ॿुधाए त तव्हां जे मज़हब में तव्हां जे नबीअ खां बाद बुरे खां बुरो केरु आहे त शिया चवण लॻा त नबी करीम जा असहाब हाणे फ़ैसिलो तो ते आहे यहूदी चवे त हज़रत मूसा जा असहाब भला ईसाई चवे त हज़रत ईसा जा असहाब भला शियो चवे त नबी जा असहाब बुछड़ा हाणे बक़ी जा मुस्लमान तो ते फ़ैसिलो आहे त शियनि खां यहूदी ईसाई भला थिया या न थिया मज़ो कोन आयो ॾाढे चो त चओ मालूम छो त शियन के यहूदी भी मारे वियो शियन के नसारो भी मारे वियो इन ॻाल्हि में शियन खां नसारो भी भलो आहे इन ॻाल्हि में शियन खां यहूदी भी भलो आहे जो यहूदी तो चवे त नबीअ खां बाद में मूसा जा सहाबी भला नसारो तो चवे ईसा खां बाद में ईसा जा असहाबी भला पर शियो तो चवे असांजे नबी खां बाद में नबी जा बुरे खां बुरा नबी जा असहाब मालूम छो त तोखां त यहूदी भी भलो आहे नसारो भी भलो आहे मूंखे ख़ुदा जो कसम आहे इहो मज़हब यहूदन जे मज़हब खां बि बुरो आहे त नसारनि जे मज़हब खां बि बुरो आहे असां सुन्ननि खां पुछो असां चवंदासीं जे मूसा जे उम्मत में नबीअ खां बाद मूसा जा सहाब भला ईसा जे उम्मत में ईसा जा सहाब भला त सुन्नी तो चवे त मुहम्मद करीम जा सहाब सॼे जग में भला अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह दम दस्तगीर रहमतुल्लाह या अली मुर्तजा ओ मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो मुस्लमान भाइरो इहा ॻाल्हि तव्हांखे अॻु में कंहिं बि कान ॿुधाई आहे अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो अव्हांखे हाणे क़बूल करणो पवंदो त इहो मज़हब चओ चओ बुलंद आवाज़ सां यहूदन खां बि ख़राब आहे चओ 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 त यहूदन खां ऐं अञा बि चओ त ईसाइन खां बि
सहाबा यो बुछड़ो मज़हब जो ईसाई चवर यहूदी चवर असांजे नबी खां पोइ असांजे नबी जा सहाबा भला ऐं मुस्लमान सॾाइण वारो शियो वरी छा थो चवे त नबी करीम खां बाद में बुछड़े खां बुछड़ा असहाब थिया। ख़ुदा जो कसम आहे तूं बुछड़ो आहे सहाब भला आहिनि। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी भी हर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जे पाक कलाम कहिड़ो फ़ैसिलो कयो वमन युशाकिर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा। जैते हिदायत जो रस्तो खुली वियो उन खां बाद में भी रसूल जी मुखालफत कयई व यत्तबि गैर सबीलिल मोमिनीन ऐं मोमिनन जो रस्तो छॾे ॾिनई ॿियो रस्तो इख्तियार कई नुवल्लिही मा तवल्ला। अल्लाह ताला फरमाए थो असांखे ओॾे वञणु ॾींदासीं जाॾे वञे थो पाण को खॾ में किरे त भली वञी करे व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। असां उन्ही खे जहन्नम में पहुचाईंदासीं। इहा तमामु बुरे खां बुरी ॻाल्हि आहे। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो अञा रहियो पियो आहे त मुस्लमान जी तारीफ़ नबीअ खां कराइणी आहे। कंहिंखां चओ ॾाढ जो कंहिंखां कराइणी आहे ज़ोर सां जो कंहिंखां कराइणी आहे। महबूब मां हितां ॻाल्हि शुरू कई त महबूब मदीने में वेठो आहे। चओ सुभान अल्लाह। काथे वेठो आहे? मदीने में। ॿाहिरां केरु वेठा आहिनि? सहाबी। ॾाढे जो केरु वेठा आहिनि? असहाबी जी माना जी ख़बर थी महबूब जा सुहबती। छा महबूब जा? असांजे लाड़ में हिकिड़ो दरवेश आहे गिरोहड़ी साहब कौम जो त मंगरियो हो पर ख़ुदा जो कसम आहे 100 साल पाण खां बाद जी पिशनगोई करे हो ऐं बुज़ुर्ग जीअं चयो तीअं थियो। चओ सुभान अल्लाह। छो चयई इत्तकू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह। मोमिन जे सीने में ख़ुदा तबारक व तआला हिकिड़ो नूर रखंदो आहे। हिन लाइट जे ज़रिए तव्हां असां हिक ॿिए खे ॾिसूं था। हा छा जे ज़रिए था ॾिसूं? चओ लाइट जे ज़रिए। जे लाइट ख़ुदा न ख़ास्ता हली वञे त केर भी कोन कंहिंखे ॾिसंदो। लाइट ते हिक ॿिए खे ॾिसूं था। अहिड़ी लाइट ख़ुदा ताला मोमिन जे क़ल्ब में रखंदो आहे जेको हज़ारे सवन मेलनि ते ॾिसंदो आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं उन लाइट जे ज़रिए 100 सालनि जी ख़बर ख़ुदा जो वली ॾींदो आहे। उन गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह पिशनगोई कई आहे जेका पूरी सिंध में मशहूर आहे। मुंहिंजा दोस्तो उन गिरोड़ी साहब जो हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधाया चवे थो महबती महबूब जा सेपुण महबूबा। ॾाढे सुभान अल्लाह कान चई। मज़ो न आयो मज़ो न आयो ॾाढे जो। छा चयई? महबती महबती महबूब जा सेपुण महबूबा। महबूब तो महबूबा पर जेके मुंहिंजे महबूब सां मुहबत कंदा हुआ उहे बि असांजा महबूब आहिनि। तोखे पीर सां मुहबत आहे अबू बकर खे बि पंहिंजे पीर सां मुहबत आहे। अहिड़ी त मुहबत आहे अल मरओ मा मन अहब। महबूब फरमाईंदो आहे जेको जंहिंसां मुहबत कंदो आहे उन सां गॾु हूंदो आहे। अबू बकर अहिड़ी मुहबत कई जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मके में त गॾु आहे, इस्लाम आणण वारे टाइम ते त गॾु आहे, हिजरत में भी गॾु आहे, मुंहिंजा दोस्त गार में भी गॾु आहे, मदीने जे सफ़र में भी गॾु आहे, मदीने जे ज़िंदगीअ में भी गॾु आहे। पर महबूब बुरको मटाए रोज़े में वियो आहे। 2.5 साल जे विछोड़े खां बाद में भी अबू बकर रसूलुल्लाह सां अॼु भी रोज़े में गॾु आहे। ऐं तोखे इहो ॿुधायां त अबू बकर सिद्दीक़ खे रोज़े में रखण वारो ख़ुदि अली आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह अलैह दलाइल नबूवत में रिवायत आंदी आहे। अल्लामा बैहक़ी लिखे थो दलाइल नबूवत में त जमल सिद्दीक़ अकबर जो आख़िरी टाइम थियो आहे अली खे सॼई अदा अली
जीवदा सिद्दीक मुझी वसीयत बुध ची अदा बुधाए चे मां समझा तो मां डी पर मेहमान आया जुदाई थियण वारी आ तोखा मोकलाए वेंदुसि पोइ मुंहिंजा प्यारा अली मुझी वसीयत याद कजा मां गुज़ारे वञा त मूंखे तड़ जो इंतजाम तू कराइजा मुझे कफन जो इंतजाम तू कराइजा मुझी जनाज़े जी नमाज जमल थी वञे त प्यारा अली तू मूंखे खणी नबी करीम जे रोज़े जे दर ते हल जा दर तू न खोल जा कड़ो तू न खोल जा ताक बंद पिया हुजन महबूब जे दर जे आॾो रुखी चइजा अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा महबूब सिद्दीक़ अकबर तुंहिंजे दर ते हाज़िर आ ओ मुंहिंजा प्यारा भाउ अली जेकॾहिं हयात नबी मूंखे रोज़े में जाइ ॾींदो त मुंहिंजो ईमान आहे दर बि पाण ई खुलंदो कड़ो बि पाण ई खुलंदो महबूब अंदरां सॾु बि कंदो पोइ मूंखे महबूब जे रोज़े में दफ़न कजा पर जे महबूब न घुराए त मूंखे जन्नतुल बक़िया में दफ़न कजा अल्लामा बहकी फरमाए थो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो इंतकाल थियो विसाल थियो अली अल मुर्तज़ा उन वसीयत ते अमल कयो गुस्ल ॼारायो कफन पारायो जनाज़े जी नमाज़ अदा कराई उन खां बाद में पाण अली पंहिंजे हथनि सां हज़रत सिद्दीक़ जो जनाज़ो लाश खणी हलियो आहे महबूब जे दरवाज़े ते अची रखियो आहे कड़ो आयो पियो आहे दरवाज़ो बंदि आहे हबीब जो घर हो घर में महबूब जी मज़ार रही घर खे कड़ो आयो पियो आहे सिद्दीक़ अकबर जो लाश रखी अली थो चवे अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा रसूल सिद्दीक़ अकबर हाज़िर आहे खुदा जो कसम आहे अल्लामा बैकी रिवायत आंदी आहे त पाण ई कड़ो खुली पियो पाण ई ताक खुली विया पाण ई दर खुली वियो अंदरां रोज़े मो आवाज़ पियो अचे अदखिलुल हबीब इलल हबीब मुंहिंजे यार खे माॾे वठी अचो मां मोहम्मद करीम उन जे दीदार लाइ शौक़ में आहियां हज़रत अली मुर्तज़ा महबूब जो आवाज़ ॿुधी हज़रत अबू बकर खे महबूब जे भर में दफ़न कयो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अरे जंहिंखे शेर खुदा पंहिंजे हथनि सां जाइ ॾे जंहिंखे रसूलुल्लाह जे रोज़े में पाण दफ़न करे खुदा जो कसम आहे हुनजो वॾो शान आहे अव्हां खां मां पुछां थो त मुहम्मद अरबी जो रोज़ो पाक आहे या नापाक आहे हिकिड़ो कुत्तो थो भौंके कुत्तो थो भौंके कुत्तो छा थो कुत्तो चवे ओ कुत्तो थो चवे त इमाम महदी ईंदो रसूलुल्लाह जे रोज़े खे पाक अची कंदो जेको अॼु ताईं नापाक हिकिड़ो दफ़ो कलमो त भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सच ॿुधाए एॾी कलमे जो कसम थी त मुहम्मदुर रसूलुल्लाह जो रोज़ो पाक आहे पलीत आहे वरी उन जे ॿुधण वारा वठी नारायण वाह जो ॻाल्हि के इमाम महदी ईंदो ऐं ये नबी करीम जे रोज़े खे जी पाक कंदो केॾो वॾो कुफर आहे खुदा जो कसम आहे हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जो ओहो रोज़ो आहे जो फजर जे टाइम खां सजल थिए ताईं 70,000 मलाइक छा चवंदा आहिनि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह उहे मलाइक हलिया वेंदा आहिनि वरी सिजल थिए खां पोइ सुबुह ताईं ॿिया मलाइक ईंदा उहे सलातो सलाम पढ़ंदा वरी सिजो भरंदो वरी टियां मलाइक ईंदा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हदीस पाक में ईंदो आहे जेके पहिरें ॾिहाड़े आयासीं क़यामत ताईं वरी कोन ईंदा ॿिया पिया ईंदा महबूब जे रोज़े ते सलातो सलाम पढ़ंदा अञा मलाइक जेके आया न आहिनि उहे ॾिसंदा त ज़मीन तां मलाइक रोज़े शरीफ़ तां वापसी वारा रोईंदा था अचनि पिया उहे चवंदा यार जन्नत मथे आहे अर्श मथे आहे लोह महफूज़ मथे आहे अवां ज़मीन तां छो था रोंदा अचो उहे चवंदा न जन्नत के गलियूं में देखा मज़ा जो मोहम्मद के गलियूं में देखा वाकई जन्नत मथे आहे अर्श मथे आहे खुदा जूं नेमतूं बराबर मथे आहिनि पर अव्हां मलाइको हिकिड़ो दफ़ो ज़मीन ते वञी ॾेखारियो
महबूब जे रोज़े ते अहिड़ो मज़ो ईंदो जो तव्हां मोटंदो त तव्हां बि रहंदा ईंदो। महबूब जो रोज़ो पाक आहे, चओ मुस्तफ़ा जो रोज़ो। हेॾे ॾियारो हेॾे हेॾे। 12 इमामनि में वॾो इमाम केरु आहे? छो भला अॼु ताईं तव्हांखे न कंहिं पीर ॿुधायो आहे, न कंहिं मौलवी ॿुधायो आहे, न कंहिं वाइज़ ॿुधायो आहे? चुप। हे मौलवी साहब खे बि 30 साल वाइज़ कराईंदे कराईंदे अॼु ताईं इहो मसइलो कोन ॿुधो अथव। भला सही असांजे मौलवियुनि खे मोकियो वारो हुजे न, जॾहिं ईंदा कासिम जो लाश, बीबी सुगरा घोड़े जे पेर में चिंबड़ी पई आहे, पुछ में हथ रड़ पई पए, ख़ुदा खानो ख़राब करे मुल्लनि। सुन्नत जमायत खे को फिक्र ई कोन अथनि, सुन्नत जमायत खे को मसइलो ई कोन सोचनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ख़ुदा जो कसम आहे, इमाम त खटी वियो, चओ सुभान अल्लाह, खटी वियो, ज़ोर सां जो खटियो। कामिल करबला में आया सूर शेर, मारे मुसेरन जा ढूंढ कयाऊं ढेर, उते दहलिया पो दिलेर, ॾिसी हमनो मीर हुसैन जो। सख्ती शहादत जी निसोरो ई नाज़, हाणे रिंद परूड़ निराज़ कज़िए करबला जो। सख्ती शहादत जी निसोरो ई नीह, ज़रो नाह यज़ीद खे इश्क जो आसार, हाणे कुसण जो करार हो असुल इमामन सां। मां तव्हां खां पुछां थो, ॾियो ख़बर असांजे इमामनि खटियो या हारायो? पोइ इन में कहिड़ो मज़ो थियो? रोवा छो था, बुरी नथा मरो? ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेको खटंदो आहे तंहिंखे चइबो आहे वाह हुसैन वाह। छा चइबो आहे? ज़ोर सां छा चइबो आहे? ज़ोर सां जो छा चइबो आहे? या है हुसैन, है त उन्हीं के कबो आहे जेको शिकस्त खाए, वाह वाह उन्हीं के कबो आहे। ज़ै सूर्य खे शाबाश जेको पिण मथे पुरज़ा थियो। ॾाढो तो सुभान अल्लाह। बेटा ही सोचो पीउ ॾाढाणा पाण सैयद सद मल्हाया, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। पीउ ॾाढाणा पाण सैयद सद मल्हाया। अबा हुसैन खानदान मल्हायो या न? पिणु मल्हायो या न? पोइ रोई छो थोड़े? तो जो बडो कोने निभागा पैसन जे पुठियां पुजारी मुल्ला तोखे रोईंदा हन अची। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तोखे फिक्र ई कोन ॾींदा हन। कासिम घोट हीअं थियो, हीअं पोइ धक लॻा, बीबिन जा पोतियूं लथियूं, बीबिन जा उठनि ते वेहारियो, बीबिन जो उघाड़ो रखियो। शर्म नथो अचई तुंहिंजी ज़ाल जेको पोती लाहे विझे, तूं बार बार ॻाल्हि कंदे ॻाल्हि खे ढकींदे, यार मुंहिंजी ज़ाल जी पोती लथी पर ॿीहर ॻाल्हि न कयो। सॼो कूड़ो किसो खणी माण्हुनि खे रुआण जे लाइ इहे ग़लति ॻाल्हियूं कंदा आहिनि। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, शिया पोइ कुटुंबा अॻु में इहे मुला ख्वार थींदा खुदा जे दरबार जारो, जिनखे मोहम्मद करीम जे अहल बैत जी ख़बर ई कान्हे का। खुदा जो कसम रसूलुल्लाह जो अहल बैत पाक आहे, चओ मुस्तफ़ा जो अहल बैत, ज़ोर सां चओ मुस्तफ़ा जो अहल बैत, ॾाढे जो मुस्तफ़ा जो अहल बैत। तव्हांखे इहो त ॿुधाइण ई कोन था, रुगो रुआरे त हलिया विया आहिनि। ए ज़ाकिर बि छा चवंदा, मौली से काज़ी दोस्त मोहम्मद मरहूम मूंसां पियो ॻाल्हि करे कि मां बि जलसो करे मोटियुसि, काज़ी दोस्त मोहम्मद सां पियो थिए, मां बि मोटी छॾियो कि 2-3 ज़ाकिर बि रोहड़ी जे स्टेशन ते वेठा हुजनि, पैसा वेठा ॻणनि, कितने कमाई? आखे यार 20,000 कमायूं। ये सभु रियासती हिते सिंध में मरी विया असांजा मौलवी। वरी वे जो मैं साईं 15,000 कमाए। हिकिड़ो वरी पियो चए सुन्नी सिंधी अहिड़े चरिए रोवार सिंधियां दे टिट कढ छॾियो। बाबा घुरायो न घुरायो पर ॻाल्हि कंदोसांव सिधी तव्हांजी मर। सम्झो था अलाए नथा सम्झो? अरे कुछ सिखी वञो खुदा जे वास्ते। रोई 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 कुछ कोन थींदो। असां हुसैन आली मक़ाम खे सलाम था कयूं। वाह हुसैन तो ते अहिड़ो सलाम आहे जो क़यामत ताईं तो ते सलाम थींदो रहे, पर तुंहिंजो थोरो नथो लाहे सघिजे। अरे रोई छाजे लाइ थो पियो? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुसैन खे शाबाश कर, हुसैन जी बहादुरी बयान कर, हुसैन जो शान बयान कर, हुसैन जी अज़मत बयान कर। हुसैन छो से कुर्बान ॾिनो? तोखे अॼु ताईं मुल्हनि कोन ॿुधायो आहे, मां थो ॿुधायां। सभिनी इमामनि में वॾो इमाम अली आहे। चओ वॾो इमाम, ज़ोर सां चओ वॾो इमाम।
महदी तो सभिनि खां पिछाड़ी ईंदो पिछाड़ी चओ ईंदो चओ चओ ॾाढे त चओ ख़ुदा जे वास्ते भला छो थो चवरायां त ईंदो इन्ही जे करे थो चवरायां त हू मार्के वारा छा चवंदा आहिनि त आयो आहे पर क़ुरान कच्छ में खणी गार में लिको वेठो आहे ऐं 313 पक्का शिया ईंदा त पोइ क़ुरान खणी ईंदो छो त बिना लश्कर खज़ाने जे थियण सुल्तान मुश्किल आहे 313 पक्का शिया ईंदा पोइ इमाम महदी गार मां क़ुरान सूधो ईंदो न त क़ुरान सूधो लिको वेठो आहे अबाजा जो क़ुरान गायब तन जो मज़हब बि गायब चओ जो क़ुरान गायब तंजो मज़हब बि गायब अल्हम्दुलिल्लाह असांजो न को इमाम गायब आहे न को क़ुरान गायब आहे असांजो क़ुरान क़यामत ताईं मौजूद आहे सभई जो सुभान अल्लाह त वॾे खां वॾो अली केरु आहे चओ वॾे खां वॾो इमाम केरु आहे चओ अली ॾाढे चओ सुहिणो इमाम महदी सभिनि खां नंढो पिछाड़ी ईंदो हाणे हेॾे निहार कुतो छा थो चवे इमाम महदी अची रसूलुल्लाह जे रोज़े खे पाक कंदो वॾे इमाम पाक न कयो त नंढो छा कंदो ॻाल्हायो वॾे इमाम पाक न कयो त नंढो किथां कंदो चइबो आहे जंहिं उभरंदे ताव न कयो सो लहंदे कहिड़ो ताव कंदो ओ सुन्नी मुस्लमान न को अॻु में रोज़ो पलीत हो न को हाणे पलीत आहे अली बि ॾिठो त रोज़ो पाक आहे महदी बि ॾिसंदो त रोज़ो पाक आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला शल मुंहिंजो चवण क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला हिन मदरसे खे मस्जिद खे क़यामत ताईं आबाद फरमाए अल्लाह ताला शल तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए इन पलीतन खां पाण खे बचाइजो अल्लाह पाक जे वास्ते दीन सचे जी पैरवी कयो पक्का सच्चा निमाज़ी थी पओ मस्जिदूं आबाद कयो ख़ुदा तव्हांजो हामी नासिरा वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा या अल्लाह असांजूं दुआऊं क़बूल फरमा या अल्लाह हिते जेका जमात आई आहे तुंहिंजो अचणु वहणु क़बूल फरमा मुंहिंजा मौला साईं हाजी गुल हसन खे ज़िंदगी दराज़ अता फरमा हिन जे मदरसे खे मस्जिद खे क़यामत ताईं आबाद फरमा ऐं मुंहिंजा मौला असांखे सचो हुसैनी बणाए चओ सुभान अल्लाह या अल्लाह असांखे सचो हैदरी बणा